अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जे कुलाह रखी कंध ते त सूफ़ी सालम थी, वेह वटी हथ करे पुर प्यालो पी, हंध तिनी जो ही जिन हासिल कयो हाल खे। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 30 जून 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवल इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। हुकूमत IMF जे मुतालबे ते अमल कंदे गैस जे क़ीमतनि में 50% वाध करे छॾी आहे। वफ़ाक़ी काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी सभिनी वाहिपेदारनि लाइ 1 जुलाई खां गैस जी मुक़ररु थियल चार्जिस में वाध जी मंज़ूरी ॾिनी आहे। गैर घरेलू सार्फ़िन लाइ गैस जी क़ीमत में 29% वाध कई वई आहे, जंहिंजो मक़सदु 72 अरब रुपया इज़ाफ़ी तौरु गॾु करणु आहे। माली साल 2025-26 लाइ गैस जे नई क़ीमतनि जी मुक़ररी बाबति समरी पेट्रोलियम डिवीज़न पेश कई हुई। वज़ारत महफ़ूज़ घरेलू सार्फ़िन लाइ 56% ऐं मुक़ररु थियल चार्जिस में 37% वाध जी मंज़ूरी घुरी हुई। ECC महफ़ूज़ घरेलू सार्फ़िन लाइ मुक़ररु थियल चार्जिस में 50% वाध जी मंज़ूरी ॾिनी ऐं कुझु बार वॾनि सार्फ़िन बिजली शोबे ऐं सनअतनि ते मुंतक़िल करण जो फ़ैसिलो कयो। बिजली शोबे लाइ गैस जी क़ीमत में वाध सबबि बिजली जे सरासरी अघ ते फ़ी यूनिट 0.12 रुपया असरु पवंदो। महफ़ूज़ वाहिपेदारनि लाइ मुक़ररु थियल चार्जिस 50% वाध बाद 400 रुपयनि खां वधाए 600 रुपया कया विया आहिनि। अहिड़ी रीति गैर महफ़ूज़ घरेलू वाहिपेदारनि लाइ मुक़ररु थियल चार्जिस बि 50% वाध बाद 1000 रुपयनि मां वधाए 1500 रुपया कया विया आहिनि। असांजो अलमियो इहो आहे जो असां अहिड़नि हुकुमरान जे रहम करम ते आहियूं जिन वटि अवाम जे अहजनि जो को बि इलाजु कोन्हे, जिन जे लाइ इहो ई चई सघिजे थो त ॾेई ॾंभ ॾॾनि पाणा ॾेल ॾुखो हुयो। मुल्क हलाइण लाइ जंहिं इंतिज़ामी तदबुर जी ज़रूरत आहे उहो असांजे हुकुमरान वटि नज़र नथो अचे। दुनिया जे हर मुल्क में इक़्तिदारी सियासत कंदड़ हर सियासी जमायत वटि पंहिंजी मुआशी माहिरनि जी टीम हूंदी आहे, पर असांजो अभाग इहो आहे त हिते को सुठी साख वारो मुआशी माहिर बि न आहे। जेके मार्केट में मौजूदु आहिनि तिन मां अक्सरियत उन्हनि जी आहे जेके आलमी मालियाती इदारनि जे मुफ़ादनि लाइ कमु कनि था। हिन मुल्क जा मुआशी मैनेजर IMF जे चवण ते हर खोट ऐं ख़सारो अवाम मां पूरो करे रहिया आहिनि। जॾहिं त बहितर मुआशी पॉलिसियूं जोड़े मुल्की मईशत खे सही दग लाइण जी का बि ज़रूरत महसूसु नथी कई वञे। IMF सां कर्ज़ वारे मुआदे खां पोइ त उहा सितम जी कहिड़ी मश्क आहे जेका अवाम ते आज़माई नाहे वई। मुल्क खे ॾेवालपणे खां बचाइण जे नाले में अवाम सां जेका तारीख़ी जुठ कई वई आहे, हिन मुल्क जी तारीख़ में उनजो मिसाल शायदि ई को मिले। जहिड़े नमूने वक़्त बे वक़्तु तेल गैस ऐं बिजली जे अघनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे, उन सां अवाम जो जीअण ई जंजाल थी वियो आहे। हिन भेरे त हिकांदी कसर कढंदे गैस जे क़ीमतनि में 50% इज़ाफ़ो कयो वियो आहे। उन सां घण तरफ़नि हानिकार असरनि जो तूफ़ान आणींदो। हूं बि जॾहिं गैस तेल ऐं बिजली जे क़ीमतनि में इज़ाफ़ो थिए थो त हर शइ जे क़ीमतनि में वाध थिए थी, जो हर प्रोडक्ट जी क़ीमत में ॿारनि जी क़ीमत बि शामिलु हूंदी आहे। असांजे हुकुमरान जी नाअहली इहा आहे जो उहे उन सॼे अरसे में मुल्क लाइ बहितर मुआशी पॉलिसियूं जोड़ण में नाकाम रहिया आहिनि। ॿिनि वेलनि लाइ परेशान अवाम ते लगातार माली बार मुंतक़िल कयो पियो वञे। मुल्क कर्ज़ जी मईशत ते हलायो पियो वञे। हुकुमरान चवनि था त उहे ॾुखिया फ़ैसिला मुल्क खे डिफ़ाल्ट खां बचाइण लाइ कया विया आहिनि, पर आवाम सोचे थो त डिफ़ाल्ट में बि एतिरी त खुआरी न थिए हा जो हिकु एटमी ताक़त मुल्क खे आलमी इस्तिहसाली इदारा संदन मर्ज़ी सां हलाए रहिया आहिनि। हुकुमराननि खे आख़िर उहा ॻाल्हि छो नथी सम्झ में अचे त मुल्क तॾहिं ई ख़ुशहाल सम्झो वेंदो आहे जॾहिं अवाम ख़ुशहाल हूंदो आहे। अवाम जो रत सत निपुण सां मुल्क ख़ुशहाल नाहिनि थींदा। असां गैस जे क़ीमतनि में 50% जी ज़ालमानी वाध ते गणती जो इज़हार कंदे इहा घुर था करियूं त गैस जे क़ीमतनि में
उहो इज़ाफ़ो वापसि वरितो वञे। खोट ऐं खसारो घटाइणो आहे त हिन मुल्क जी अशराफिया खे मिलंदड़ मरायतूं वापसि वरितियूं वञनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। मौजूदा दौर में सूरत हाल कुझु मुख़्तलिफ़ आहे। अॼु सिंध जे नौजवाननि जी वॾी तइदाद सरकारी नौकिरी खे सभ खां वॾी कामयाबी सम्झे थी। सरकारी मुलाज़िमत जा ख़्वाहिशमंद नौजवान सालनि ताईं तयारी कंदा आहिनि, पंहिंजे ख़ानदान जा वसीला ख़र्च कंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं कर्ज़ वठी पंहिंजा क़ीमती असासा बि विकिणी कोशिशूं जारी रखंदा आहिनि। पर सरकारी ख़ाली जायुनि जे महदूद तइदाद सबबि तमामु थोरनि माण्हुनि खे रोज़गार मिले थो। अक्सर नौकिरियूं त पंहिंजा नवाज़ी ऐं करप्शन जे वर बि चढ़ी वञनि थियूं। जेकॾहिं असीं रुॻो सरकारी नौकिरी खे सभु कुझु सम्झंदासीं त लखे नौजवान पंहिंजो तवानायूं ज़ाया कंदा रहंदा ऐं मईशत में उहा तब्दीली न अची सघंदी जंहिंजी असांखे अशद ज़रूरत आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त सिंध जा नौजवान पंहिंजो तवानायूं निढन ऐं विचोले दर्जे जे कारोबार ॾांहुं मर्कूज़ कनि। दुनिया भर में निढे रोज़गार पैदा करणु, गुरबत घटाइण ऐं मक़ामी मईशत खे मज़बूती ॾियण जो सभ खां कामयाबु ऐं मुस्तनद ज़रियो सम्झो वञे थो। हिकु बैनुल अक़वामी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में सभिनी कारोबारनि जो 90% खां वधीक हिसो SME ते मुश्तमिल आहे, जेके मईशत जी रीढ़ जी हॾी आहिनि। केतिरनि ई तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि उन्हनि कारोबारनि सां लखे माण्हुनि जी रोज़ी हलंदी आहे। सिंध में हुनरमंद माण्हुनि जी कमी कान्हे। टंडे आदम जा कपिड़ा, ठठे जी मच्छी, ख़ैरपुर जो खारकूं, लाड़काणे जूं भाॼियूं, घोटकी जा पेड़ा, शिकारपुर जो आचार ऐं हाला सिंध जी दस्तकारी जो मर्कज़ आहे, जिते काशी, कपिड़ो, रिलियूं, काठ जी नक्शकारी ऐं भर्त जो कमु वॾी शोहरत रखनि था। उहे सभु कारोबार अॻे मुख़्तलिफ़ शक्ल में थी रहिया आहिनि, पर मौजूदा हालतुनि में उन्हनि खे जदीद तरीक़े सां वधाइण ऐं आलमी मयार ते आणण जी वॾी ज़रूरत आहे। इन ॻाल्हि खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे त जेकॾहिं असीं रुॻो सरकारी नौकिरी खे कामयाबी जी निशानी सम्झंदा रहंदासीं त नौजवाननि जे वॾी तइदाद में मायूसी ऐं माली मुश्किलातुनि जो शिकार रहंदी। उन जे उबतड़ जेकॾहिं पंहिंजी महिनत ऐं हुनर ते भरोसो करे कारोबार जी राह इख़्तियार कंदा त हर माण्हू ख़ुदि मुख़्तियार ऐं इज़त वारी ज़िंदगी गुज़ारे सघंदो। हिकु निढड़े कारोबार जी कामयाबी रुॻो ख़ानदान जी ज़िंदगी न पर आसपास जे माण्हुनि लाइ बि मौक़िया पैदा कंदी आहे। उन करे अॼु सिंध जे नौजवाननि खे उहो फ़ैसिलो करणो पवंदो त हूअ पंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो पाण पंहिंजे हथनि सां लिखंदा। कशमोर कंदकोट ज़िले जे रहवासियुनि एहतिजाजी तहरीक शुरू कई हुई, जेके इंसाफ़ ऐं अमन लाइ इस्लामाबाद पहुता हुआ। संदन केस हाणे ॿीहर सिंध मुंतक़िल थियो आहे। कशमोर वासियुनि जो फ़रियाद इस्लामाबाद खां ॿीहर सिंध मुंतक़िल जे उनवान हेठि नामियारो साफ़ी ऐं ख़ूबसूरत लेखक अशफाक लगारी लिखे थो। 13 सालनि जो अहमद चिजड़ ऐं 16 सालनि जो सोबत नाइच हलंदड़ महीने जून जे पहिरें हफ़्ते दौरान कंदकोट ऐं कशमोर मां अगवा थिया। कशमोर में गुज़िरियल 6 महीननि खां अमन जी बहाली लाइ हिंदू पंचायत, आल पार्टीज़ अलायंस ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां एहतिजाजी मुहिम जारी आहे। कशमोर, लाड़काणे, सखर ऐं कराची में अमन जी बहाली लाइ एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो, पर सिंध हुकूमत एहतिजाज कंदड़नि जे मुतालबनि खे मुस्बत मोट न ॾिनी। सिंध हुकूमत वटां अक्सर हिकिड़ो ई जवाबु ॿुधण लाइ मिलंदो रहियो आहे त कशमोर कंदकोट पंजाब ऐं बलूचिस्तान जी सरहद ते आहे। पुलिस ऑपरेशन दौरान ॾोहारी पंजाब या बलूचिस्तान जे हदनि में फ़रार थियो वञनि। कशमोर में अमन लाइ तहरीक जारी हुई त मथां ई नौजवाननि जे अगवा जा वाक़िया पेश आया ऐं अमन जी बहाली वारी तहरीक कशमोर खां इस्लामाबाद ते अमन मार्च में तब्दील थी वई। इस्लामाबाद जी नेशनल प्रेस क्लब साम्हूं 6 ॾींहंनि ताईं एहतिजाज कंदड़ कशमोर मां चूंडियल पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे MNA अलीजान मज़ारी मार्फत वज़ीर अज़म पाकिस्तान ताईं पंहिंजो आवाज़ु पहुचाइण में कामयाबु विया। मुल्क जे घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ममलकती वज़ीर तलाल चौधरी सां डॉक्टर महरचंद जी सरबराही में अमन मार्च काफ़िले जे वफ़द मुलाक़ात कई। एहतिजाज कंदड़नि जो वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो हो त कशमोर में सिंध पुलिस अमन अमान क़ाइमु कराइण में नाकाम साबित थी आहे। इन करे रेंजर्स ऐं फ़ौज खां धाड़ेलनि ऐं भताखोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन करायो वञे।
अमन मार्च वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधी वफ़ाक़ी हुकूमत जे वज़ीरनि संदन केस सिंध हुकूमत ॾांहुं वापसि मुंतक़िल करे छॾियो आहे। अमन मार्च जी क़यादत कंदड़ डॉक्टर महरचंद मुताबिक़ सिंध जे घरू वज़ीर सां संदन ॻाल्हि ॿोल थी वई आहे। इस्लामाबाद मां एहतजाज ख़तमु करे हू 27 जून ते वापसि सिंध वरिया आहिनि। SSP कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख मूजिबि मग़वियुनि खे मीडिया में मासूम ॿार करे पेश कयो पियो वञे। उन जी उमिरि 16 खां 19 सालनि ताईं आहे। पुलिस वटि वारसनि खां FIR दर्ज नाहे कराई। उन बावजूदि असां मग़वियुनि खे बाज़ियाब कराइण जे वेझो पहुची विया आहियूं। जल्द ख़ुशख़बरी ॿुधाई वेंदी। पुलिस रिकॉर्ड मूजिबि गुज़िरियल साल 2024 दौरान कश्मीर ज़िले मां 47 शहरी अगवा थिया जिन खे बाज़ियाब करायो वियो। हिन वक़्तु पुलिस रिकॉर्ड में को बि अगवा थियल नाहे। इंसानी हक़नि वारी कमीशन पारां करायल फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट मूजिबि बदअमनी खां तंग थी गुज़िरियल साल कश्मीर मां 300 हिंदू फ़र्द हिंदुस्तान लॾे विया आहिनि। डॉक्टर महरचंद मुताबिक़ भते जूं पर्चियूं पहिरियां हिंदू वापारियुनि ऐं सेठियुनि खे ॾिनियूं वेंदियूं हुयूं। जॾहिं भते ऐं अगवा इंडस्ट्री हलाईंदड़नि जी हबछ वधी त उन्हनि अॻिते हली हिंदू मुस्लिम जो फ़र्क़ु ख़तमु करे बराबरी जे बुनियाद ते वापारियुनि ऐं नौकिरी पेशा कश्मीर वासियुनि खे चिठियूं ॾियणु शुरू कयूं। कश्मीर कंदकोट जे रोडनि ते मुसाफ़िर गाॾियुनि ऐं कोचनि खे फुरणु मामूल बणिजी वियो। भते ऐं चिठी जी रक़म न मिलण जी सूरत में ॿारनि जे अगवा जा वाक़िया वधणु लॻा। कश्मीर में मासूम ॿारनि खे अगवा करे उन जी बाज़ियाबी लाइ ॻरी रक़म तलब करण जो कारोबार ज़ोर वठणु शुरू थियो। SSP कश्मीर अमन मार्च वारनि जे ॻाल्हियुनि खे पुराणियूं हालतूं चवे थो। संसद चवणु आहे त हिन वक़्तु ज़िले में को बि शहरी अगवा नाहे थियल। सिंध जे वॾे वज़ीर जैकमाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज करण लाइ इस्लामाबाद पहुतलनि खे यादि ॾियारींदे चयो आहे त फ़ौजी हुकूमतनि दौरान कश्मीर कंदकोट जे रोडनि ते मुसाफ़िर गाॾियूं पुलिस कानवाई में वेंदियूं हुयूं। हिन वक़्तु अमन अमान जी सूरतहाल इन खां बहितर आहे। कश्मीर वासियुनि जूं सिंध जे घरू वज़ीर सां ॻाल्हियूं थियण ताईं ॾिसिजे त मग़वी नौजवान बाज़ियाब थियनि था या वारसनि खे अञा इंतज़ारु करिणो पवे थो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक ऐं सहाफ़ी अशफाक़ लगारी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध में तालीम जी तबाही वारे मामले ते एडवोकेट शाहिद खोसो लिखे थो। ची गवेरिया जो कोल आहे त तालीम सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि लाइ न हुअणु घुरिजे जिन वटि पैसा आहिनि ऐं उन्हनि जा ॿार पढ़नि। अफ़लातून जो कोल आहे त हिकु लाइब्रेरी घर जो रूह हूंदी आहे। ईअं बि कंहिं ॾाहे जो कोल आहे। कंहिं बि क़ौम खे तबाह ऐं बर्बादु करिणो हुजे त उनखां उनजी तालीम खसियो। उहा क़ौम तबाह ऐं बर्बादु थी वेंदी। सिंधी क़ौम सां बि इहा वेसाह घाती थींदी पई अचे। तालीम हिकु क़ौम खे मज़बूत ऐं बाशऊर बणाए थी पर अफ़सोस सिंध में तालीम न हुअण जे बराबरि आहे। तालीम जी बहितरी लाइ वज़ारत बि आहे पर उन जा मुंतज़मीन बयाननि ॾियण ताईं महदूद आहिनि। तंहिं करे सिंधी क़ौम मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुक्मरान जे हथां पिड़जी रही आहे। परीजे साहिब चयो त सरमाएदार हमेशह क़ौमनि खे ग़ुलाम बणाइण लाइ पहिरीं उनखे तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम कंदा आहिनि। क़ौम खे ॾींहों ॾींहुं जाहिल बणाईंदा आहिनि ऐं उन्हनि खां एतिरी त ज़हनी क़ुवत खसींदा आहिनि जो हू हर कूड़ खे बि सच मञींदा आहिनि। पोइ जेको कुझु उन सां वहे वापरे पियो उनखे आसमानी अज़ाब सम्झंदा आहिनि। उन जे बारे में तहक़ीक़ खां परहेज़ कंदा आहिनि ऐं अहिड़ी क़ौम हुक्मराननि हथां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पिड़जी रही आहे। उन जा ज़हन ग़ुलामी जी ज़ंजीर में वकोड़ियल हूंदा आहिनि जिन खे टोड़ण लाइ सिर्फ़ु इल्मु ई आहे। जेको खाइनि खसिजी चुको आहे। एतिरे क़दुरु जो हू पंहिंजे हक़नि खां बि लातालुक़ हूंदा आहिनि। जॾहिं हिन दुनिया में इंसानु क़दम पातो त 3 क़िस्मनि जा इंसान हुआ। नंबर 1 फितरत सां मोहबत कंदड़ माना फितरत जी ख़ूबसूरती सां मोहबत कंदड़ ॿियनि ॻाल्हियुनि में दिलचस्पी न रखंदड़। नंबर 2 इल्म ऐं ॾाहब सां मोहबत कंदड़ कुझु शयुनि जा ॻोल्हाव जांच पड़ताल में चाह रखंदड़ हुआ। नंबर 3 साज़िशी माण्हू जिन जी हमेशह साज़िश रही त इंसाननि खे देवताउनि ऐं ॿियनि मुंझियल मसइलनि में फासाइण जंहिंजो को बि हल न आहे। हुननि हमेशह इल्म ऐं ॾाहब सां चाह रखंदड़नि खे वॾो नुक़सानु रसायो आहे। हिन 21वीं सदी में दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि अंदरि हुक्मरान खां निजात हासिलु कई आहे पर सिंध में उहे अॼु ताईं पंहिंजी साज़िश में कामयाबु आहिनि। उहे हमेशह साज़िश कंदा आया आहिनि त सिंधी क़ौम खे इल्म ऐं ॾाहब खां परे रखी ग़ुलामी जे ज़ंजीरनि में जकड़ियो वञे।
हिन वक़्तु सिंध जी तालीम तमामु पुठिते पियल आहे। सिंध जे ॿारनि खे एतिरे क़दुरु मजबूर कयो वियो आहे, पंहिंजे पढ़ण जे उमिरनि में गद्दागरी ऐं कारखाननि ते मज़दूरी करण में मशगूल आहिनि, जेका सही सिधी पाकिस्तान जे आइन जे ख़िलाफ़ आहे। निढनि ॿारनि जो पोरियो करणु आइन जे ख़िलाफ़ आहे। हर कंहिंखे बराबरी वारी तालीम जो हक़ आहे, पर सिंध में बिल्कुलु हिन जो उबतड़ अमल थी रहियो आहे। ताज़ी रिपोर्ट मूजिबि सिंध में टोटल 69,103 स्कूल कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें 90% स्कूलनि में साइंस जा उस्ताद मौजूदु न आहिनि ऐं 70% स्कूलनि में लेबॉरेटरियूं बि मौजूदु न आहिनि। 18,660 स्कूलनि में सिर्फ़ु हिकु उस्ताद मौजूदु आहे। 12,136 स्कूलनि में मुर्गो उस्ताद ई मौजूदु न आहिनि, जंहिंजो मतिलबु त सिंध में लखे ॿार तालीम खां महरूम आहिनि। जेके स्कूलनि में मौजूदु आहिनि उहे साइंसी इल्मु, रियाज़ी इल्मु ऐं तजुर्बनि खां महरूम आहिनि। गुज़िरियल 17 सालनि खां सिंध में PP जी हुकूमत रही आहे। PP जमहूरियत जी बि दावेदार आहे। हीअ अखर, नंबर ऐं तालीम जी हालति ॾिसी अहिड़ी जमहूरियत जे दावेदारनि ते अफ़सोस ई करे सघिजे थो। हिन 21वीं सदी में स्कूल वॾेरनि जूं औताकूं बणियल आहिनि। गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां सिंध में मुदे ख़ारिज निसाब हली रहियो आहे। सिंध में ॿिटे मयार वारो तालीमी निज़ाम हली रहियो आहे। सिंध हुकूमत खां घुर कंदासीं त सिंध जे निसाब में तब्दीली आणिजे, मुदे ख़ारिज निसाब खे ख़तमु कयो वञे, सिंध जे अज़ीम लीडरनि ऐं लेखकनि खे सिंध जे निसाब में शामिलु कजे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक एडवोकेट शाहिद खोसो जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब ऐं पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईमुजा मुल्क में ज़मीन ते कब्ज़े खां वठी क़ब्रिस्तान तोड़े माण्हुनि जे घरनि ते कब्ज़े वारी नफ़्सियात आम जाम आहे, जंहिं करे जंहिंखे जिते वझ मिले थो उहो उते कब्ज़ो करण जी तयारी करे छॾींदो आहे। सरकार प्लाटनि खां वठी रांदियुनि जे मैदान तोड़े पार्कनि जे ज़मीननि ते मुल्क ते कब्ज़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शयुनि ऐं अस्पतालनि जा कब्ज़ा कंदी अचे। वारनि पंहिंजे शहर जी हालति इहा वञी कई आहे जो हाणे ग़रीब मिसकीन माण्हुनि जो हाल पुछण वारो केर बि न आहे। शहर जी हालति पिणु शहरवासियुनि खां कंहिं बि सूरत में ॻुझी नाहे, मगर छा कजे जो गुरबत जा पेरा ग़रीब माण्हुनि तरफ़ वञनि था ऐं सरकार जहिड़ो माण्हुनि बि असांखे केतिरो वक़्तु नज़र अचण वारनि जी पोज़ीशन में नज़र अचे थो। बसि नोटिस खां पोइ पुलिस नौशहर फ़िरोज़ वसी ज़िंदगी में मड़ाए पियो आहे ऐं SSP तौरु तरक़ीब ॾिनी आहे। साक़ाइती साख रखंदड़ इदारे सोशल मीडिया सिंध ऐं सोझे तौरु निहायल समझदार हिकु ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जी रिपोर्ट पिणु मौजूदु हुई, जेका हुन हिब्रू पाकिस्तान ख़्यालत खे फ़क़ीर दरख़्वास्त जे अनुसार जे नज़र चाढ़ण जी कोशिशि करे रहियो आहे। बहरहाल हिन शोर में जसकम अॻवाननि जो क़ैदो जेसिताईं कमु करे थो तेसिताईं हुआ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदा रहंदा। जसकम जी कार्रवाई खां पोइ केतिराई ॻोठ उन्हनि जे हवाले थी विया आहिनि, पर लाज़मी तौरु नंढा कम हमेशह ॻोठाणनि खे कराइणा पवंदा। उन में कोई शक न आहे त सकर बेराज वॾे कम जो बेराज आहे, पर इहा बि हक़ीक़त आहे त जॾहिं बि सिंधु दरिया में पाणी जी नीलामी जी ॻाल्हि थी आहे या पाणी वधियो आहे तॾहिं नीलामी में हाफ़िज़ साहिब ज़रूरु रुकावट बणियो आहे। हिन मामले ते हाफ़िज़ जो नुक़्ते नज़र मुख़्तलिफ़ आहे, छो त संदसि ख़्यालु आहे त पहिरियां कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते केस ॿिन्हिनि मां हिसो मिलणु खपे। उनखां पोइ सिंध सरकार डोनाल्ड ट्रंप जे लाइ ज़मीन ख़ाली कराए थी त उहा ख़ाली कराए। हाणे ॾिसणो इहो आहे त या त भताखोर
का कार्रवाई कंदा का राय जोड़ींदा या वरी कहानी खे ईअं ई छॾियो वेंदो जीअं ई लखे माण्हू बेरोज़गार सुतल आहिनि जिन जी का अञा सुञाणप बि थी नाहे सघी। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मुल्क में चौमासे जे वॾफुड़े वसकारे जी हिकिड़ी लहर अञा पुॼाणी ते मस पहुती आहे त वरी नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी 5 जुलाई ताईं मुल्क में वॾफुड़े मींहं ऐं इम्कानी ॿोॾनि लैंडस्लाइडिंग बाबति अलर्ट जारी करे छॾियो आहे। NDMA तरफ़ां जारी कयल अलर्ट सिंध समेत गिलगित बल्तिस्तान कश्मीर पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा बाबति आहे, जंहिंमें सिंध बाबति 2 खां 5 जुलाई ताईं कराची हैदराबाद ठठे ऐं बदीन में शदीद बरसातनि जी अगकथी कई वई आहे। सिंध में घणियुनि बरसातनि सबबि शहरी बोर्ड जे ख़दशे बाबति आगाही ॾिनी वई आहे। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ख़बरदार कयो आहे त तेज़ बरसातनि सबबि कमज़ोर अॾावतूं, कचियूं भितूं, बिजली जा पोल ऐं बिल बोर्ड किरी सघनि था, जॾहिं त वाच ऐं तूफ़ान सबबि नज़र जी हद घटिजण करे हादसनि जो ख़तरो वधी सघे थो। NDMA तरफ़ां जारी कयल अलर्ट में बलूचिस्तान जो को बि ज़िक्र नाहे। तेज़ी सां ईंदड़ मौसमी तब्दीलियूं सॼी दुनिया जे मुल्कनि खे शदीद मुतासिर करे रहियूं आहिनि। ज़िलज़िला, सोनामी, सामुंडी तूफ़ान, लैंड स्लाइडिंग घणियुनि बरसातनि सबबि ईंदड़ ॿोॾूं तबाही आणे रहियूं आहिनि। दुनिया जा मुल्क तब्दील थींदड़ माहौल में जीअण जा गस कढे रहिया आहिनि, पंहिंजी रहणी कहणी ज़िंदगी जे तौर तरीक़नि में तब्दीलियूं आणे रहिया आहिनि, पर असां उन जे उबतड़ इहो चाहियूं था त तब्दील असां ऐं असांजे माहौल खे न पर फितरत खे थियणु घुरिजे। इहो ई सबबु आहे जो असां हर भेरे ईंदड़ कुदरती आफ़तनि मां सिखण जी कोशिश ई नथा करियूं। न असां वटि बरसाती पाणी जे निकाल जो को मुसर तरीक़ो आहे ऐं न ई वरी इंतिज़ामिया में का अहलियत आहे। सिंध में त इहा हालत वधीक ख़राबु आहे। हिते का कुदरती आफ़त तबाही खे जिते छॾींदी आहे, ॿी वरी उनजो तसलसल उतां शुरू कंदी आहे। 2010 वारी बोर्ड जे मुतासिर माण्हुनि इंफ्रास्ट्रक्चर जी मुकमिल बहाली न थी सघी हुई, जो 2022 वारी बोर्ड वरी सिंध खे ॿोड़े छॾियो ऐं शहरनि मां पाणी केतिरनि ई महीननि ताईं उन करे न कढियो वियो त ॿाहिरि डोनर इदारनि खे ॾेखारे इमदाद ऐं फंड वठी सघजनि। दुनिया जे मुल्कनि में अॻुवाटी नामहिरबान मौसमनि ऐं अवाम लाइ आज़ार पैदा कंदड़ हालतुनि वारनि इम्काननि खे मुंहुं ॾियण लाइ अॻुवाट उपाउ वरिता वञनि था, पर असां वटि इंतिज़ामी इदारनि जे कमु करण जो अंदाज़ ई निरालो आहे। हिते त अवाम लाइ आज़ार बणियल उन्हनि कुदरती आफ़तनि या मुख़्तलिफ़ अहजनि खे मुंतज़मीन पंहिंजे लाइ मुनाफ़े जे मौक़नि में तब्दील करण में महारत रखनि था। अञा आसमान ते को छिमर मस नज़र थो अचे त बिजली बंदि थियो वञे। बिजली कंपनियुनि खे त बसि बिजली बंदि करण जो बहानो खपे। बिजली जे ज़बून ऐं मुदे ख़ारिज इंफ्रास्ट्रक्चर सबबि फीडर ट्रिप थी वञनि था, जंहिं करे म्यूनिसिपल सहूलियतनि में रंडक पवे थी। कुझु कलाकनि जी बरसाति जो पाणी केतिरनि ई महीननि ताईं नथो निकिरे। मिहोगी जेके अहज आणींदी आहे, बिजली जी बंदिश उन्हनि अहजनि खे वेतर वधाए छॾींदी आहे। मतिलबु त हर इदारो अवाम जी अज़ियत वधाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो आहे। इदारनि में को बि कोआर्डिनेशन या राब्ते कारी न हुजण करे बि घणा मसइला पैदा थियनि था ऐं उन जी शिदत में वाध अचे थी। हर इदारो रुॻो पंहिंजे कमु फ़र्ज़ शनासी सां करे त घणी बहितरी अची सघे थी। हिते जे मुंतज़मीन जी नाअहली जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त ताज़नि 2-3 ॾींहंनि वारनि बरसातनि जो पाणी बि अञा केतिरनि ई इलाइक़नि में बीठल आहे। केतिरनि ई हंधनि ते म्यूनिसिपल सहूलियतूं मुअतल आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त चौमासे जे मींहुं सबबि पैदा थींदड़ इम्कानी अहजनि खे मुंहुं ॾियण लाइ मुकमिल तयारी कई वञे। बरसातनि दौरान बिजलीअ जी बिना रंडक वेहक खे यकीनी बणाइण लाइ हेस्को, सेप्को ऐं के इलेक्ट्रिक जी इंतिज़ामिया सां ॻाल्हायो वञे। नालनि जी सफ़ाई जे इंतिज़ाम बि कया वञनि। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कहजा न मुरझाए अचनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।